अल्लाह ताला फरमाइंदो वरफाना लक ज़िक्रक या रसूल अल्लाह अवां जे ज़िक्र के मां अल्लाह बुलंद कयो आ। जिब्रील के नबी पाक फरमाइन था जिब्रील खुदा खां पुछिया मुंजो ज़िक्र कीअं कहिड़े नमूने सां अल्लाह बुलंद कयो आ। जिब्रील वापस मोटी आयो। अल्लाह ताला चयो त मुंहिंजे हबीब के ॿुधाए त ॿ तरीक़ा आहिनि तव्हां जे ज़िक्र खे मां ॿिनि तरीक़नि सां बुलंद कयो आ। पहिरों तरीक़ो कहिड़ो आ जअलतु ज़िक्रक ज़िक्री तुंहिंजे ज़िक्र खे मुस्तफ़ा मूं पाह जो ज़िक्र बनाए छॾियो आ। यानी जेको तुंहिंजो ज़िक्र थो करे गोया मुंहिंजो ज़िक्र थो करे। ॿियो कहिड़ो तरीक़ो आ अल्लाह ताला फरमाए थो इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई या रसूल अल्लाह जाते मुंहिंजो ज़िक्र थींदो ताते तुंहिंजो बि ज़िक्र थींदो। कुरान तो चवे वरफाना लक ज़िक्रक चओ सुभान अल्लाह। बहावलपुर जे इलाके में हिकिड़ो बुजुर्ग हो ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह। उन्ही ख्वाजा गुलाम फरीद जो हिकिड़ो मुरीद हो मौलाना मोहम्मद यार हुन जो नालो हो। वॾो वलीउल्लाह शख्स हो। ख़तीब बि तमाम वॾो हो। तक़रीर कंदो हो त माण्हू तड़पंदा हा तड़पंदा। आलिम भी वॾो हो आशिक हो साहिबे दिल हो। उन्ही हिकिड़ो शाइर चयो आ दिल थी चवे तव्हां खे बि ॿुधायां पर ख़बर न आहे अलाए तव्हां खे सम्झ में ईंदो अलाए कोन आहे। मिड़े सराइकी ॿोली में समझो था न छा थो चवे बुज़ुर्ग चवे थो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद। माना तो मुझी सॼी ज़िंदगी गुज़री वई आ कहिड़े कम में कहिड़े वज़ीफ़े में सॼी ज़िंदगी मोहम्मद मोहम्मद चवंदे 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 मुझी ज़िंदगी गुज़री वई। अॻिते मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद। मां एॾे सिजावल ॾे लाड़ जे तरफ़ तकीर कई इहो शेर पढ़ियुमि हिकिड़ो अमरावती बीठो चई मुफ्ती साहब तूं